नाज़रीन गपचाणी वेझो ॻोठ दोदो भंगवार सिम नाले खे लॻल घारो 10 ॾींहं गुज़री वञण बावजूद ॿधिजी न सघियो आहे। सिम नाले जो पाणी यूनियन काउंसिल इस्माइल ब्रोही जी आबादी खे मुतासिर करण बाद यूनियन काउंसिल सां गॾु नवाब शाह मुख्य रोड खे क्रॉस करे यूसी गपचाणी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। उन्हीं हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मसूद जंगे जो। जी मसूद, गुपचाणी वेझो ॻोठ दोदो खान भंगवार में जो सिमनाल के 3 हंधनि खां अॼु खां 10 ॾींहं अॻु में जो 3 घारा लॻा हुआ जेके हिन वक़्त ताईं ॿधिजी न आहिनि सघिया, जंहिं सबबु घारनि सबबु जेको यूसी इस्माइल खान बिरोही आहे उन जे हज़ारनि जी तइदाद में तबाही मचाइण खां पोइ जेको पाणी आहे यूनियन काउंसिल गुपचाणी में पिणु दाख़िल थी वियो आहे, जिते पिणु हज़ार ॻोठनि खे मुतासिर करे रहियो आहे। जॾहिं आउं ॿुधाईंदो हलां त जाम साहिब जेको रोड हो जाम साहिब गुपचाणी मेन रोड हो उनखे पिणु रोड क्रॉस करे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे तबाही मचाइण खां बाद हिन वक़्तु जेको मेन रोड आहे सांगड़ खां नवाब शाह जो रोड आहे जेको उन ते तमामु हाई ट्रैफिक हूंदी आहे। सॼो ॾींहुं हिन वक़्तु पाणी उतां क्रॉस करण खां पोइ हिन तरफ़ आबादी जी तरफ़ तेज़ी सां वधी रहियो आहे, जिते पिणु हज़ारनि जी तइदाद में आबादी आहे, मगर इंतिज़ामिया हिन वक़्तु ताईं किथे बि नज़र नथी अचे। 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, 3 हंधनि खां घारा लॻल आहिनि, माण्हू पंहिंजी मदद पाण त घारनि खे ॿधण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीउ तक जेको आहे नवाब शाह जो तक आहे, जिते सदर आसिफ़ ज़रदारी जेको पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे उन जो ही तक आहे, ही उते जो ही MNA आहे, उनजी भेण अज़रा फज़ल पीचो हिते जी हिन तक जी MPA आहे, मगर हिते जा माण्हू ॿुॾी रहिया आहिनि, तबाह बर्बाद थी रहिया आहिनि, जे लॾ पलाण ते मजबूर आहिनि, मगर हिन वक़्तु ताईं को बि लड़ी न आयो आहे। अगरि जे इंतिज़ामिया अञा बि अहिड़ी नाअहली ऐं सुस्ती ॾेखारी त पिणु हज़ारनि खां वधी लखनि जी तइदाद में थी वेंदा। उन तां इंतिज़ामिया खे घुरिजे त फिलफौरन घारे खे ॿधण जी कोशिशि करे ऐं वधीक तबाही खां बचायो वञे।